ऐं कबूल अहमद जत अल्लाह आण उन्हनि खे या नित ने असांखे ओॾे तकींदे तिन कान जिनी से रूंवरियाण से वाली कर वेजड़ा सुभान अल्लाह। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम काल कास्त आयो जे चिट्ठी ॻाल्हि चई मतां वर विसारीअ संगरूं इंज सही वेंदा लो लही लुत्फ़ सां लतीफ़ चए काल कास्त आयो वेड़ी चन वटां ॾिनई सुध साणी जी त मारनि मींहं वठा मूं ॾिंगा ॾींहं ॾिठा अची उमरकोट में काल कास्त आयो ख़बर हीअ खणी मतां वार वेड़ीअ फेर जी कीम फणी पसी दे धणी मतां मारूं मटीअ काल कास्त आयो खावड़ खां ख़ुशहाल वठां मींहं मलीर ते सुरहो थियो सॼो साल मारनि जो माल मची पियो आहे मुल्क में काल कास्त आयो ख़बर हीअ खणी मतां वार वेड़ीअ फेर जी कीम फणी पसी दे धणी मारूं मतां मारूं मटीअ काल कास्त आयो खणी सिंगरियुनि जा सलाम सरतियुनि जे सथ मां शल कादर छिने काम मुतां लाहे मलाम त हेकर हेकांदी मिला होत सां उमिरि अॼु अबाणा वेठा विसारे कस न लॻो कॾहिं जॾहिं हुयसि पंवारनि पनारे जेॾीन ॼमंदे जशन कया साणे मंझि सारे लख लाइक़ लतीफ़ चए मूंते कया थोरा थर वारे मूं हींअरे वीचारे माणिया सुख मलीर में से सारियो सुख सूमरा अॼु मांदी थियो मरां काल केॾा कुर्ब कामेड़ियुनि कया अॼु थेलियूं थरां तूं ख़ालिक ख़ुशि रखिजे ऐं भले कारी हेठि कड़ां पत पंवारनि परां जे सील नुंबाए सूमरो। वाह वाह वाह, ठीक, लतीफ़।